किलो हलवो खड़ियो पे वही यो कूड़ है छो तो माकोड़ी का कौन खजंदा कल मु मौलवी ईसा ॾिठो 2 किलो हलवो खड़ियो पे वियो इहा ॻाल्हि सची आहे छो तो मौलवी ईसा 2 किलो खणी वेंदो कल मु मौलवी ईसा के ॾिठो तो 400 मण कमंद पुठंदे खणियो पे वियो यो कूड़ है मौलवी ईसा का 400 मण कौन खजंदा कल मु ट्रैक्टर कालो ॾिठो जेको 400 मण कमंद खणियो पे वियो त इहो सच आहे छो तो मौलवी ईसा जी ताक़त खां ट्रैक्टर की ताक़त मथे आहे भाई रसूल के आसमानन का मथे जे करे आऊं चवां के इंसान घोरायो है तो तू बराबर घोड़ा घोड़ा कर पर रसूल अल्लाह के आसमानन दा मथे अर्श ते घुराइण वारो रब जुल जलाल है ए रब जे ताक़त जो को अंदाज़ो ही कोने को तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह जी ताकत से रसूल पियो है रब जे ताकत जेगा या शय का वडी कने का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो सफर जिस्मानी आ छो तो कुरान शरीफ में जरे अल्लाह तबारक व तआला मेराज जो जिक्र कयो है तरे फरमाई सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही पाक आवाज़ जे सैर करायो पंजे बाने के खीर खंड पत्ती पानी ये चार शयूं अलग अलग मिलाए विझो तो नालो बदलजी वेंदो ये शयूं गॾिजी पयूं न तो पोइ नालो थींदो चांहि चांवर गेही गोश्त पटाटा टमाटा लूण मिर्च गरम मसालो साओ मसालो वग़ैरह वग़ैरह जेकॾहिं मिली पवन तो उनजो नालो थींदो भत बिरयानी जिस्म अलग शय आहे रूह अलग शय आहे गॾिजी पवन ॿई त नालो थींदो अब्द रूह ऐं जिस्म ॿई गॾिजी पवन त नालो थींदो इंसान जुदा थी वयूं नालो बदलजी वेंदो तव्हांजे साम्हूं वाइज करण लाइ अचे तो मौलाना औलाना जौलाना खतीब इस्लाम मोहम्मद ईसा समू हेॾा लक़ब हींअर तो मरे मरियो हारा हाणे तव्हीं सभु कोन चवंदा न औलाना न मौलाना न जौलाना तव्हीं सभु चवंदा आवा लाश खणो यकदम नालो बदलजी वियो रूह ऐं जिस्म ॿई गॾिजी पवन त नालो आहे अब्द जे अलॻि अलॻि आहिनि त नाला ॿिया आहिनि ऐं क़ुरान फरमायो मूं मेराज करायो अब्द खे अब्द चइबो ई हुनखे आहे जंहिंमें रूह बि हुजे जिस्म बि हुजे क़ुरान ॿुधाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज जिस्म पाक सूदो थियो तंहिंखां पोइ मेराज वारी राति जिब्राइल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां बुराक जी सवारी पेश कई आहे साईं बुराक ते सवार थियो बुराक ते सवार इंसान थींदो अब्द थींदो माण्हू थींदो जिस्म थींदो रूह जे लाइ बुराक कोन आणबो रूह त हिकिड़ी लतीफ़ शइ आहे करंट आहे जंहिंजे लाइ सवारी जी ज़रूरत ई कान्हे का जिब्राइल जो बुराक वठी अचणु इहो दलील आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज जिस्म पाक सूदो थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जे ज़ात सां मिली उम्मत जे लाइ 50 नमाज़ूं वठी वापसि आया हज़रत मूसा अलैहिस्सलाम गस में गॾियो चईं आसमान ते उम्मत लाइ छा मिलियो आहे जे 50 नमाज़ूं